अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असीं अॼु पढ़ंदासीं इंशाअल्लाह आमीन सूरत शुअरा। सूरत शुअरा 26 नंबर सूरत आहे मुसहफ़ में। हिन में 227 आयतूं आहिनि। सभिनी खां वॾी सूरत जेका आहे सा 286 आयतूं आहिनि, सूरत बक़रा। पोइ ॿियूं वॾियूं सूरतूं आहिनि हिन सूरत खां बि, पर हिन में आयतूं ॿियो नंबर ते सभिनी खां वधीक आहिनि, 227। ऐं हिन खां मतिलबु वॾियूं सूरतूं आहिनि सूरत आराफ़ जंहिंमें 207 आयतूं आहिनि, 207 या 206। ऐं पंहिंजो सूरत आल इमरान जंहिंमें 200 आयतूं आहिनि, हिन में 200, पर उहे वॾियूं सूरतूं आहिनि। हिन जूं सूरतूं हिन में आयतूं घणियूं आहिनि, 226 आहिनि यकियूं, पर नंढियूं नंढियूं आयतूं आहिनि, इन करे सूरत नंढी आहे, वॾी सूरत न आहे, सूरत नंढी आहे। हिन में जे तासीन मीम तौहा तौहा सां जेके बि सूरतूं आहिनि, तौहा तासीन मीम, से सभई सूरतूं हज़रत मूसा जे ॻाल्हि सां शुरू थींदियूं, यानी पहिरीं इंट्रोडक्शन, पोइ हज़रत मूसा जी ॻाल्हि, पोइ ॿियनि नबियनि जी ॻाल्हि। हिन में जे हज़रत मूसा जो ज़िक्र आहे फ़िरौन सां तसादुम, ऐं ॿियनि नबियनि जो पंहिंजे पंहिंजे क़ौमुनि सां तहिड़े नमूने सां हुननि जो ज़िक्र ईंदो। त हिन सूरत जो जेको बनावट आहे, तंहिंमें पहिरीं आयतूं आहिनि, हुन खां पोइ घणियूं 6 आयतूं आहिनि जेके जनरल आहिनि, त पंहिंजे नफ़्स खे तूं रोक, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे त तोखे जेकर नथा मञीन त मिड़ी ख़ैरु आहे, ऐं पंहिंजो इहा वॾी ॻाल्हि कोन्हे, तूं पंहिंजे पाण खे हलाकत में न विझ, इहा ॻाल्हि पहिरीं अचे थी। हिन खां पोइ अलाह ताला पंहिंजी काइनात जी ॻाल्हि करे थो त मूं कहिड़े नमूने सां ख़लकियूं आहिनि शयूं, जो अवलम यरौ इलल अर्दि कम अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन करीम। उते ई इन फ़ी ज़ालिक लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन व इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम। इहे 3 आयतूं 4 जेके आहिनि से रिपीट थींदियूं, हर हिकु मामले, हर हिकु किसे जे जे अॻुवाड़ीअ में इहे शुरू थींदियूं। वरी आख़िरी जेके हिन में आहिनि त पंहिंजो फलाणे ॻाल्हि कई, पोइ फलाणे ॻाल्हि कई, पोइ वरी उहे बि रिपीट थींदियूं। तहिड़े नमूने सां केतिरियूं आयतूं आहिनि, 3 इहे आहिनि, ऐं ॿियूं आयतूं जेके घटि में घटि 10-11 दफ़ा रिपीट थियनि थियूं। त ऐं उन खां पोइ आख़िरि में किसो वरी हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंज़र अशीरतकल अक़रबीन जो लफ़्ज़ आख़िरि में ईंदो। सूरत शुअरा जो नालो जेको आहे सूरत शुअरा, त शुअरा जी ॻाल्हि बि आहे, जेके फ़ी कुल्ल वादिन यहीमून, ऐं पंहिंजो कहिड़े नमूने भटकियल आहिनि। शुअरा घणो करे इल लज़ीन आमनू जो हुन में अची थो वञे, इस्तिस्ना एक्सेप्शन आहे, त भई सवाइ हुननि जे जेके ईमान वारा आहिनि। पोइ हिन में माना हसान बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं ॿिया शाइर जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि, उहे इन में जा मुस्तिस्ना आहिनि। ऐं असांजे ज़माने में जेके सुठा शाइर आहिनि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह आहे, या पंहिंजे इक़बाल आहे, या के ॿिया अहिड़ा शाइर जेके अलाह ताला जी ॻाल्हि या नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि, या ॿी सुहिणियूं ॻाल्हि हफ़ीज़ जालंधरी आहे असांजो, जंहिं मतिलबु लिखियो आहे पंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिस्ट्री या तारीख़ इस्लाम लिखी अथसि शहर मंझि। तहिड़े क़िस्म जा हाली आहे मुसदस हाली जो, या ॿिया के शाइर जेके आहिनि से पोइ भटकियल ॻाल्हि, मतिलबु ॿिया हाणे शाइर ॿियनि जी मतिलबु कुझु चई नथो सघिजे, पर सैदी आहे, शिराज़ी, पंहिंजो मौलाना रूमी आहे, त इन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि से इस्लाम जी ॻाल्हि खे, त इनखे हस्त क़ुरान दर ज़बान पहलवी मौलाना रूमी जी मसीह जे मुतलिक़, त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं भई हिन में सूरत में ॼण अंज़र अशीरतकल अक़रबीन पहिरियों मतिलबु त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾे थो पंहिंजे माइटनि मिटनि खे त ॿुधायांव तव्हांखे ॻाल्हि, त उहो जो हुकुम जेको आहे सो हिन सूरत में आहे। इन करे उहा आख़िरि में उहा अचे थी ॻाल्हि। ऐं इन करे हाणे असीं पढ़ूं था, ॾिसूं त ॻाल्हि किथे थी पहुचे। 226 आयतूं आहिनि, ऐं इन करे हुनखे वक़्तु लॻंदो, पर किन हिसनि में असां ॿुधाईंदासीं हिनखे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तासीन मीम।
तवा माना तूर सीना ॾांहुं इशारो आहे या जंहिं ॾांहुं ॿिया पोइ मानाऊं कंदासूं जेके अलमान कंदा आहिनि मख़्तूनूं साहिब बि कयूं आहिनि ॿियनि पंहिंजे माण्हुनि कयूं आहिनि उहे पर फ़िलहालु तौसीन मीम हाणे इहे तौसीन मीम आहे तौसीन आहे रुॻो सूरत नमल ऐं तौसीन मीम वरी आहे पंहिंजो सूरत छा नालो कसस त तौसीन मीम ऐं तौसीन मीम ऐं हिन खां अॻु में पंहिंजो 20 नंबर उहा तौ वारा ई जेके आहिनि ऐं यासीन सीन आहिनि वारी सा यासीन में आहे त यासीन सीन उते आहे माना इंसान माना या अयूहर रसूल या अयूह नबी या अयूहर रसूल इंसान या अयूहर रजुल उहा माना أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم طاسين ميم تلك هي آيات الكتاب المبين हिन पधरे किताब जूं आयतूं आहिनि تلك آيات الكتاب المبين لعلك باخع نفسك ألا يكونوا مؤمنين ईअं न थिए जो बाख़ नफ़्स तूं पंहिंजे पाण नफ़्स खे पंहिंजे पाण खे हलाक करीं बाख़ नफ़्स अलाह यकूनू मोमिनीन जो इहे मके वारा तोखे नथा मञनि माना इन में तूं पाण खे हलाकत में न विझ पाण खे तकलीफ़ न विझ हिन ते घणी गणती न कर इन नशा नुनज़िल अलैहिम मिन अस्समाअ आयतन फज़ल्लत अनाक़ुहुम लहा ख़ादिईन जेकॾहिं असीं चाहियूं हा त अहिड़ी आयत पहिरियों ई मोकिलियूं हा या ख़लकियूं ई अहिड़े नमूने सां हा उन्हनि खे जो हरू भरू बि मोमिन थियनि हा मतिलबु त पोइ त का ॻाल्हि ई कोन हुई तो ते मयार न आहे यानी असां अॼु चाहियूं हा त ईअं ख़लकियूं ई उन्हनि खे अहिड़ो नमूनो आहे या अहिड़ी आयत मोकिले छॾियूं हा जो बसि ख़तमु सभु मोमिन थी वञनि हा हिकिड़े ॾींहं में का ॻाल्हि ई कोन हुई पर हीअ असां हिकिड़ो इम्तिहान जे लाइ अयुकुम अहसन अमल आहे केरु थो मञे केरु नथो मञे केरु चङा कमु करे थो केरु नथो करे इहो असां इम्तिहान जे लाइ असां कयो आहे हिन करे तूं गणती न कर तो ते मयार थींदी तो ते मयार न आहे हीउ जेको आहे सो असां इम्तिहान में रखियो आहे सभिनी खे ऐं ॾिसूं त केरु थो मञे केरु नथो मञे मञींदो जेको त पोइ असां हुन जे लाइ जन्नत ठाहे रखी आहे जेको न मञींदो त असांखे दोज़ख ठाहे रखियो आहे मिड़ी ख़ैर आहे तूं घणी ॻणती न कर नबी पाक सलाह सम्झे अलाह ताला मुखातिब थो थिए लअल्लक शायदि तूं लअल्लक बाख़िउन नफ़्सक पंहिंजे पाण खे हलाक करे विझंदे अल्लाह यकूनू मोमिनीन जो ही मोमिन नथा थियनि ईमान वारा नथा थियनि तूं इन ॻाल्हि खे छॾे ॾे जेको थिए सो थिए जेको न थिए सो थिए भले पंहिंजे घर में ख़ुशि वेठो हुजे असां पाणी हुनजे लाइ अज़ाब ठाहे रखियो आहे तूं गणती न कर तुंहिंजो चाचो नथो थिए अबू लहब की पंहिंजो वलीद बिन मुग़ीरा की फलाणा की 70 इहे जेके आहिनि जेके बि अल्लाह यकूनू मोमिनीन इन नशा जेकॾहिं असीं चाहियूं नुनज़िल अलैहिम उनजे लाइ नाज़िल कयूं आसमान तां हेठि लाहियूं आहे मिन समाए आसमान तां आयतनि अहिड़ी आयत फ़ज़ल्लत अनाक़ुम जो यकदमि थी पवनि ॻिचियूं जेके हुन जूं ऐं नाकूं कंध हुननि जा जेके आहिनि से लहा खादिन झुकी पवनि हा ख़ुदू ऐं ख़ुज़ू वारा थी पवनि हा यकदमि जे चाहियूं हा त असां नथा चाहियूं ईअं असां चाहियो इहो आहे या मशियत असांजी आहे असांजो इरादो इहो आहे त ईअं थिए जीअं थिए पियो तंहिं करे तूं गणती न कर यू आर ऑन द राइट पाथ यू आर ऑन द राइट ट्रैक डोंट वरी वमा यातीहिम मिन ज़िक्रिन मिनर रहमान मुहदसिन को मुहदसिन नओं हादिस थियणु नओं थियणु नई का ॻाल्हि को अचे नथो अलाह ताला वटि नाज़िल नथो थिए का बि आयत का बि सूरत जेका नाज़िल नथी थिए पर इला कानू अनहा मोरिदीन पर उनखां एराज़ कनि था उनखां मुंहुं मोड़ीनि था अलाह ताला जी तबियत जेका अहिड़ी ठाहे छॾी आहे जो अहिड़ा माण्हू जेके ईमान न आणींदा से बसि इहा को ॻाल्हि ते सोचीनि न को वीचारीनि न को ॻाल्हि हुनजी तबियत ते अलाह अहिड़ी ठाहे छॾी आहे हुनजी सांचे अहिड़े मज़ा निकिता आहिनि जो उहो ईअं आहे जो जेका बि चङी ॻाल्हि ॿुधंदा
हुनखां एराज़ कंदा, पासो कंदा, चए हा त असां खपे कोन का, या असांखां असां मञीदासूं कोन हिन ॻाल्हि खे, न मञो ख़ैरु आहे असांजे लाइ। वमा यातीम नथो अचे उन्हनि ते मिन ज़िक्र मिन रहमान, रहमान वटां को ज़िक्र, का नई ॻाल्हि, मुहदसिन नई, मुहदसिन माना नई आयत, नई सूरत, नओं ज़िक्र, क़ुर जो नओं को हिसो नथो अचे, इला कानू अनहा मोरदीन, एराज़ कंदा, मुंहुं मोड़ीनि था, ॿिए पासे मुंहुं करे था वठनि। फ़क़त कज़बू, इन खां अॻु में कूड़ो कयो अथऊं। फसयातीम अंबा, पोइ सिगोई उन्हनि, फ माना पोइ, स माना सिगोई, फ्यूचर मंझि, इस्तक़बाल मुस्तक़बिल जो, फसयातीम हिननि ते ईंदो, अंबा, अंबा नबा ख़बरूं, ख़बरूं ईंदियूं, यानी क़ुर शरीफ़ में असां हिते ख़बरूं ॿुधायूं था उन्हनि जूं, पंहिंजो हज़रत नूह जी क़ौम जी, हज़रत इब्राहिम जे क़ौम जी, हज़रत मूसा जे क़ौम जी, सभिनी क़ौमुनि जो, हज़रत सालिह जी क़ौम जी, हज़रत हूद जे क़ौम जी, हज़रत लूत जी क़ौम जूं, सभु ॻाल्हियूं असीं ॿुधायूं था। हिन सूरत में बि ॾिठोसीं, अराफ़ में बि आहिनि सूरत में, सूरत हूद में आहिनि, सूरत मोमिनून में आहिनि, ऐं सूरत हींअर पढ़ीसूं जेका सूरत क़मर मंझि, हुन मंझि हुन ते अज़ाब थो थिए, पर हिन में आहे त अलाह ताला रहीम आहे, करीम आहे, बख़्शण वारो आहे। पर जेकॾहिं आयतुनि खे मञो ऐं उन ॾांहुं अचो त रस्तो खुलियो पियो आहे, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, नथा मञो त पोइ काफ़रनि जे लाइ रखियो पियो आहे दोज़ख में, ख़ैरु आहे असांजे लाइ। وما يأتي من ذكر من الرحمن محدث إلا كانوا عنها معرضين فقد كذبوا, पोइ अॻु में अॻु थी चुका आहिनि, पास फ्यूचर पास मंझि, माज़ी मंझि, इहो अॻु में कज़बू, कूड़ो कयो, का बि अॻियुनि क़ौमुनि बि ईअं कयो। फसयातीम अंबा मा कानू बिही यस्तहज़िऊन, इस्तिहज़ा कनि था, ठठोली चथरूं कनि था, कंदा हुआ तन ते, मतिलबु त हीअ बि कनि था चथरूं ठठोलियूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, अॻियनि क़ौमुनि में पंहिंजे नबियनि ते ठठोलियूं कयूं ऐं ॻाल्हियुनि ते ठठोलियूं कयूं, ज़िक्र नसीहत जेका आई, क़ुर आयो, तौरात आयो, इंजील आयो, उन ते ठठोलियूं कयूं। अवलम यारओ, हाणे पहिरीं निशानी अलाह ताला जो, ॾिसो मुंहिंजी निशानी, हाणे पहिरीं त काइनात जी निशानी आहे, उन खां पोइ किसा आहिनि। हिकिड़ी आयत आहे, या 7हीं आयत, अवलम यारओ, ॾिठो कोन अथव तव्हां छा, हिन अर्द धरती में तव्हां, कम अंबतना फी अंबतना, अंबतना फुटायासीं हुन मज़ा, ज़मीन मज़ा कीअं फुटे थी का शइ, बिज पोखिजे थो हुन मज़ा फुटी निकिरंदियूं शयूं। अंबतना फिया मिन कुल्लि ज़ौजिन करीम, बाजारा सबाजा सुठा क़िस्म जा फल मेवा फसल, पंहिंजो खेत ॿनियूं खाइण जे लाइ, पीअण जे लाइ, तव्हांजे लाइ, इहो हिकिड़ी वॾी आयत निशानी आहे, सम्झो कोन था। ॿिए हंधि फरमाईं त पंहिंजे ताम ॾांहुं ॾिसो त कीअं अता ताला नाज़िल थो करे आसमान तां, इहो ऐं पोइ मींहं, पोइ हुन मज़ा फुटी निकिरनि था, पोइ हुन मज़ा ताईं खाओ था, पंहिंजे ढोरनि खे खारायो था, पीआरियो था, सभु ॻाल्हियूं, इहा हिकिड़ी वॾी निशानी आहे, इन ते सोच वीचार करियो तव्हां। अवलम यरौ इलल अर्दि कम अंबतना फिहा मिन कुल्लि ज़ौजिन करीम इन फी ज़ालिक, इन ॻाल्हि मंझि लआयतिन, ज़रूरु आयत आहे, निशानी आहे, अलाह ताला जो मौजूदु आहे। वमा कान अक्सरुहुम मोमिनीन, पर इन मां घणा मोमिन नथा थियनि। इन आयत निशानी, काइनात जूं निशानियूं ॿियनि हंधि बि अलाह ताला बयानु करे थो, हिते बयानु करे थो, इहे बि ॾिसनि था ऐं पढ़नि बि था, ॾिसनि था, हाणे तबीब आहिनि, डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, अहिड़ियूं वॾियूं निशानियूं ॾिसनि था, पर मञनि कोन था अलाह ताला जी ॻाल्हि खे। वमा कान अक्सरुहुम, अक्सर जेका आहे, अक्सरियत डेमोक्रेसी जेका त कूड़ी आहे, इन करे जो अक्सरियत हाणे हींअर जेका डेमोक्रेसी जो नतीजो ॾिसी छॾियो आहे, जेको अमेरिका में पियो थियो, हू यार पाण वारो मञे ई कोन थो, जेके अक्सरियत कटी वई आहे, हू चए थो बसि मूंखां मुलाक़ात थी वियो हलियो, मूंसां ज़ुल्म थी वियो हलियो, ऐं जेके आहिनि सभु ख़राबु आहिनि, ऐं मूंखे मूंसां खोटु कयो अथऊं। हाणे सभु कोन जेको हाराईंदो सो कोन मञींदो, त पोइ कीअं थींदो।
51 हिकिड़ा खणंदा, 51 ॿिया खणंदा, 49 पॉइंट फलाणा ऐं 50 पॉइंट हेतिरा ॿिया खणंदा, उहे कटी वेंदा हलिया। ऐं अक्सरियत जेका अलाह ताला चयो आहे त अक्सर जेका आहे त जाहिलनि जी, ज़ालिमनि जी ऐं पंहिंजो बेसम्झनि जी, अबोजनि जी थिए थी। पंहिंजो इन करे जाहिलियत जी डेमोक्रेसी जी का ॻाल्हि आहे, हिकिड़ी फितनो आहे हिकिड़ो, कहिड़ो फितनो। डेमोक्रेसी सभिनी खां वधीक डेमोक्रेसी चवंदा हुआ, लार्जेस्ट डेमोक्रेसी मोदीअ जी आहे हिंदुस्तान जी, जन हेॾो ज़ुल्म धरती ते ॿारे छॾियो आहे कहिड़ो माण्हुनि सां, उहो वॾे में वॾी उहा आहे। ॿियो जेको फ़ख़ुरु कनि था जेको त मिडल ईस्ट में वॾे वॾी डेमोक्रेसी, द ओनली डेमोक्रेसी जेका आहे सा नेतन्याहू जी आहे, पंहिंजे बनी इसराइल जी जेका ठाहे रखी अथऊं, कूड़ ते सॼो संदरो ॿधी, जेको कूड़ो सॼो फितनो रखियो अथऊं, इसराइल ठाहियो अथऊं, ऐं पराई ज़मीन खसे उन ते पंहिंजो तसलुत करे ॿाहिरां यूरोप जा माण्हू आणे उते विहारिया अथऊं, ऐं उहो चवंदा असांजो मुल्क आहे, अलाह ताला असांखे ॾिनो आहे। कूड़ी ॻाल्हि, कूड़े जा फर्ज़ंद आहिनि पंहिंजो। त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि मतिलबु त इहा डेमोक्रेसी कहिड़ी डेमोक्रेसी आहे जेको मेजॉरिटी माण्हू आहिनि उते फ़लस्तीनी, उहे ज़ुल्म में 70 सालनि खां आहिनि, ऐं शर्म कंहिंखे कोन थो थिए, अमेरिका वारनि खे बि शर्म कोन थो थिए जो उन पुठि भराई था कनि। ब्रिटिश एम्पायर उनखे खोले ॾिनो, उन्हनि खे शर्म कोन आयो, लॼ कोन आई, पराओ मुल्क ॿियनि खे खणी ॾिनऊं, उहो सॼी ॻाल्हि जेका सा कूड़ी अक्सर हम अलाह ताला फरमाए थो, अलाह ताला कूड़ो आहे या ही कूड़ा आहिनि, केरु कूड़ो आहे? वमा कान अक्सरुहुम मुमिनीन, अक्सर जेका असां ईमान नथी आणे। वइन रब्बक, तुंहिंजो रब जेको आहे सो त बेशक लहुवल अज़ीज़ुर रहीम, उहो सगारो आहे, ताक़त वारो आहे, जेकी करणु चाहे सो करे सघे थो, पर रहीम आहे साॻे वक़्तु, त रहम करण वारो बि आहे। त तव्हां जेकर मञींदो, इस्तग़फ़ार कंदो, पोइ हिते मोटंदो त अलाह ताला तव्हांखे बख़्शींदो। अज़ीज़ुर रहीम आहे, इहो लफ़्ज़ बार बार ईंदो हिते 10,000 दफ़ा। वइन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम, तंहिं करे हीअ सूरत जेका आहे सा हासिरे वारी, होप वारी आहे पंहिंजो। हिन में अलाह ताला बार बार पाण खे रहीम 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 वसत कुल शइ रहमत सां लिखी छॾी आहे हर शइ ते। पंहिंजो अज़ीज़ बि आहे, ताक़त वारो, सगारो। ईअं कोन त को ट्रम्प ॾाढो थी वेंदो, बुश ब्लेयर ॾाढा थी वेंदा, पर रब पाक जेको आहे सो सभिनी खे मग़लूब करे सघे थो, सभिनी ते ग़ालिब थी सघे थो, पर रहीम आहे, छॾे ॾिनो, चूट ॾिए थो। पोइ हाणे वठि कई अथसि, हाणे ॾिसो छा थो इहो सिविल वार जेका आहे हिन ट्रम्प इहो कराईंदो। पंहिंजो हिननि खे मञींदो कोन को, हीउ जेको बेदीन जेको ठहियो आहे बादशाह, इनखे हीउ मञींदो कोन को, हर ॾींहुं वेठो हुननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो। हाणे त हुनजो मज़ो थी वियो हलियो, छो जो कोर्ट हुनखे इहो सेनेट जो कांग्रेस जेको आहे हुनखे चई छॾियो आहे तूं भलो आहीं, तूं जेकी वणेसि तूं कर, तोखे केरु चवण वारो कोन्हे को। हाणे त हू मज़ो कंदो, हिनखे बादशाही करणु ॾींदो ई कोन को। इहे 2 साल, इहे 4 साल ॾिसो छा थो थिए। 2022 में वरी इलेक्शन थींदी, इहो वरी फितनो इहो पैदा कंदो ऐं सिविल वार थींदी। इहे जेके वाइट सुप्रीमिस्ट आहिनि, इहे जेके वॾियूं वॾियूं ताक़तूं, इहे माण्हुनि खे मारण जे लाइ आमाद आहिनि, तयारु आहिनि। जेको ज़ुल्म करे सघंदा उहो कंदा, ॾिसो छा था कनि। हाणे अलाह ताला इहा घाणी विधी आहे हिननि मंझि, छो जो हिन धरती वारनि सभिनी खे तपाए ॾिनो हुयो। हीअ जेके 200 साल ऐं ख़ुशूसनि हीअ जेके 20 साल जेको मुस्लमाननि ते, मोमिननि ते ज़ुल्म कयो अथऊं धरती ते, ऐं 70 साल जेको फ़लस्तीन ते कयो अथऊं हिन अमेरिका जे करे, हाणे अलाह ताला वठि कई अथनि। ॾिसो त हाणे किथे थी ॻाल्हि पहुचे। सबबु असबाब पैदा कया अथसि उन वठि जा, पर जॾहिं हल उरूज खे ज़वाल आहे, हीउ ज़वाल जेको आहे सो शुरू थी वियो आहे, रोमन एम्पायर जो ज़वाल, डिक्लाइन ऑफ रोमन एम्पायर, डिक्लाइन ऑफ पर्शियन एम्पायर, डिक्लाइन ऑफ USSR, डिक्लाइन ऑफ ब्रिटिश एम्पायर, लास्ट डिक्लाइन ऑफ अमेरिका हाणे शुरू थी वियो आहे, अल्हम्दुलिल्लाह। وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ وَإِذْ نَادَى رَبُّكَ, इज़ नादा यादि कर जॾहिं सॾु कयो अलाह ताला रब्बुक, तुंहिंजे रब मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं वियो पिए तूर सीना वटां। तंहिं करे तूर सीना जूं ॻाल्हियूं आहिनि, तंहिं करे तौ सीन मीम सूरत आहे। इज़ नादा रब्बुक मूसा, मूसा खे सॾु कयईं, हली आहे हेॾां, अनितिल क़ौम ज़ालिमीन, क़ौम ज़ालिमनि जे क़ौम ॾांहुं वञु, फ़िरौन जे क़ौम ॾांहुं वञु। सॾु कयईंसि त
घुमियो पियो फिरे पियो, ॿ रस्तो भुलिजी वियो हलियो, राति ऊंदाही थी वई हली, परियां बाहि पियो ॾिसाई त बाहि पई ॿरे शायदि, त पोइ चई त हीअं वञा थो टांडो वांडो खणी अचां, सेकियूं बात बत, ऐं पंहिंजे घर वारनि खे हुते विहारे ऐं पाण वियो आहे तूर सीना ते, हुते अलाह ताला सॾु कयोसि हली आहे हेॾां, ऐं तोखे रस्ते ते ॿुधायां वञ फिरौन ॾांहुं वञ, हली जीअं आऊं आयो आहे टांडो वठणु, तूं मूंखे फिरौन ॾांहुं थो मोकिली, कमु कीअं थींदो। وَإِذْ نَادَى رَبُّكَ مُوسَىٰ أَنِ ائْتِ الْقَوْمَ الظَّالِمِينَ، ज़ालिमनि जे क़ौम ॾांहुं वञ, ज़ालिम जेके आहिनि धरती ते, क़ौम फिरौन, तशख़ीस करे छॾीनि कहिड़ो क़ौम आया, फिरौन जी क़ौम ॾांहुं वञ, जिते तूं पैदा थिए निपने वॾो थिए, तोखे असां हुते फिरौन जे घर में परवरिश ॾिनीसूं, तूं हाणे होॾां ॾांहुं वञ मोटी। अला यत्तक़ून, हुनखे चओ त अलाह ताला खां डिॼी कोन थो, तक़वा परहेज़गारी नथो करीं, त फिरौन खे ईअं चओ वञे। अला यत्तक़ून, काल हज़रत मूसा अलैहिस्सलाम डिॼी हलियो, चइजे हा छा करियां, काल रब इन्नी अख़ाफ़ ऐं युकज़िबून, आउं त डिॼां थो मूंखे कूड़ो कंदा, तूं कहिड़ो आहीं, तूं केरु आहीं, हा मूंखे मञींदा कोन को, जीअं तूं तो डिॼी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हाणे यख़ाफ़ ऐं युकज़िबून, तोखे कूड़ो कंदा, हज़रत मूसा खे बि तूं कूड़ो कयऊं, हज़रत नूह खे बि तूं कूड़ो कयऊं, सभिनी खे त कूड़ो कयऊं, तोखे कूड़ो कयऊं मिड़ी ख़ैरु आहे, तोखे आदत, हीअ आदत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। قال رب إني أخاف أن يكذبون ويضيق صدري، ऐं मुंहिंजी सुहिणो सोढ़ो थियलु आहे, पंहिंजो साईं छा लिखियो आहे, तंग आहे यदीक दक़, वला यंतलिक़ु लिसानी, ऐं मुंहिंजी ज़बान में बि लुकनत आहे, जो टांडो खणी वात में विधो आहीं फिरौन जे हुन आश्रम ते, सो या कंहिं सबब जे करे हुन लुकनत हुई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़बान में। हज़रत हारून वधी फसी हुयो ॻाल्हाइण जो, का ॻाल्हि भलो हुयो, बहरहाल ही नबी आहे, हेॾो को घटि कोन मतिलबु, पर हिकिड़ी लखनत हुई जो हू वधीक फसी आहे, जो पाण सां मूं ते बार न विझे, ऐं हेॾो बार सही कोन सघां, छो जो हीअ मुर्जा कुल्हा किथे था बार खणी सघनि। उहो यदि असबाब थो ॾिए, सबबु थो ॾिए हज़रत मूसा अलैहिस्सलाम, त मूंखे हुन जॾहिं त मिड़ी ख़ैरु आहे, त आउं त ख़ुशि थियां। यदीक़ु सदरी वला यंतलिक़ु लिसानी, मुंहिंजी ज़ुबान जेका आहे उन ॻाल्हाए कोन थी सघे चङी तरह। फअरसिल इला हारून, पोइ इहो नियापो हारून खे ॾींद भलो आहे, मूंखां वॾो बि आहे, पाण ई कमु संभालींदो, चए न तोखां वॾो त आहे, पर तूं पहिरीं अॻुवाणी कर, माईअ पंहिंजो माईअ बि तोसां गॾु, त पोइ हिते आहे त हुन ॾांहुं मोकिल, या भला उनखे मूंसां गॾु मोकिल, पर मिड़ी मूंसां को हुजे साथी, ऐं हिकिड़ो बार कोन थो करे सघां। यदीक़ु सदरी वला यंतलिक़ु लिसानी फअरसिल इला हारून, हारून ॾांहुं मोकिलियो पैगाम जेको मूंखे थो ॾी। वलहुम अलैहि ज़ंबुन, अञा ॿियो बि सबबु हज़रत मूसा अलैहिस्सलाम थो चए त मूं ॾांहुं हिकिड़ो गुनाह आहे हुननि जो, मूं जुर्म कयो, मतिलबु त मां हुनजो थप जो हयमि हुनखे, मूं चाहियो कोन थिए तूं मरे, पर थप हईंमांसि, खयोमांसि, थप्पड़ हयोमांसि, थप ऐं थप्पड़ में फ़र्क़ु आहे, थप्पड़ हयोमांसि हू मरी वियो, हाणे छा कजे। वलहुम अलैहि ज़ंबुन, गुनाह आहे मूं ॾांहुं हुननि जो, मूंखे वरी मारे छॾींदा या छा कंदा। वलहुम अलैहि ज़ंबुन फअख़ाफ़, ऐं पोइ डिॼां थो, भई अख़ाफ़ जो ॿ दफ़ा ॿियो दफ़ो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो, अख़ाफ़ ऐं डिॼां थो। ऐं यक़्तुलून, मूंखे क़त्लु कंदा, हुन क़त्ल जे एवज़, पहिरीं त चवंदा डिॼां थो त मूंखे कूड़ो कंदा, पोइ जिते आउं डिॼां थो मूंखे माॻे क़त्लु न करे विझनि। काल, अलाह सुब्हानो तआला चयो, काल कल्ला, जे ईअं हरगिज़ न थींदो जेको तोखे डपु आहे, छो जो आउं तोसां गॾु आहियां। काल कल्ला, ईअं हरगिज़ न थींदो जीअं तूं सम्झी थो। ॿियनि हंधि जिते बि आहे मूसा खे चईंदे ईअं न थींदो जीअं तूं सम्झी थो, पर ॿिए हंधि ईअं न थींदो जीअं काफ़र सम्झनि था। कल्ला जी माना इहा आहे, कल्ला माना ईअं हरगिज़ न थींदो जीअं फलाणे क़िस्म जा माण्हू सम्झनि था। काल कल्ला फज़हबा, पोइ ॿई ॼणा गॾिजी वञो, तूं ऐं हारून ॿई ॼणा गॾिजी वञो, तुंहिंजी सिफ़ारिश कई अथई, ॿिए हंधि आहे त ठीकु आहे, तो मञूं था तुंहिंजी इहा ॻाल्हि बि। काल कल्ला फज़हबा, ॿई ॼणा गॾिजी वञो,
फज़हबा फज़हब फज़हबू फज़हबा ॿई ॼणा गॾिजी वञो फज़हबा बिआयातिना असांजे आयतुनि सां निशानी सां ॿ निशानी आहे जेका पंहिंजो लठ ऐं यदि बेदा ऐं 7 आयतूं ॿियूं कल्ला फज़हबा बिआयातिना इन्ना माअकुम आउं तव्हां सां गॾु आहियां मुस्तमिऊन ॿुधंदड़ ॿुधां थो पियो जेको तव्हां सां थींदो ॿिया लफ़्ज़ इस्तेमालु कया अथसि इन्ना माअकुम मुस्तमिऊन सभु ॻाल्हि ॿुधंदुसि यानी हिकिड़े दफ़े ॿुधां ॿिए दफ़े ॿुधां हर वक़्तु ॿुधंदुसि मुस्तमिऊन फ़ातिया फिरौन पोइ वञो तई ॿई ॼणा गॾिजी फिरौन वटि फ़ातिया वरी ॿीहर फ़ातिया फ़क़ूला पोइ ॿई ॼणा हुनखे चओ फ़क़ूला माना ॿई ॼणा हुनखे चओ इन्ना ॿई ॼणा असीं आहियूं रसूल रब्बिल आलमीन रब्बल आलमीन वटां रसूल आया आहियूं अन अरसिल माना कहिड़ो छाजे लाइ आया आहियूं तो वटि इन जे लाइ त अन माना इन में ताइजी चइजे पाण वटि अन अरसिल माना असां सां मोकिल गॾु बनी इसराईल खे मोकिल असां हाणे बनी इसराईल तव्हांखे ख़बर हुजे त मिस्र में हुआ हुन वक़्तु होॾां मिस्र में जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वियो हलियो बादशाहत हुनजे अख़्तियार में अची वई पोइ किनान में ॾुखर पियो पोइ हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे औलाद सां याक़ूब अलैहिस्सलाम जो औलाद यानी इसराईल जो औलाद यानी बनी इसराईल उहे आया ॿिया हज़रत इब्राहिम जो औलाद पोइ हिते रहिया पंहिंजे किनान मंझि फ़लस्तीन मंझि ऐं याक़ूब जो औलाद सभु आयो मिस्र में अची रहियो पोइ बादशाहत कयऊं को अरसो को 100 साल को 200 साल की केतिरो बि पर पोइ 300-400 साल वरी ग़ुलाम रहिया उन्हनि जा जो ॿी डिनेस्टी थी वई हली बादशाहत ॿी थी वई हली इन करे उन्हनि वरी हिननि खे ईअं थींदो आहे जेको बादशाह थींदो आहे त हुन अॻियां खे वरी या त ग़ुलाम करे या त मारे क़तलु करे भॼाए मुल्क खां कढे 2 नमूना आहिनि बचो त ग़ुलाम थी रहो जेकॾहिं भॼो त भॼी जान छॾायो भॼी सघो त ऐं जेकॾहिं न त पोइ असीं तव्हांखे क़तलु कंदासीं उहे नमूना आहिनि जेको ग़ालिब आहे सो मारींदो मग़लूब खे फ़ातिया फिरौन फ़क़ूला इन्ना रसूल रब्बिल आलमीन अन अरसिल मअना बनी इसराईल क़ाल अलम रब्बिक फ़ीना हाणे फिरौन चयो थो फिरौन खे सुञातो हाणे फिरौन या त ई उहो आहे जेको जंहिं हिन जी परवरिश कई रसूल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी यानी बहैसियत वालिद जे यानी आसिया जो मुड़ुसु या ई आसिया जो भाउ आहे यानी आसिया अलैहिस्सलाम जो भाउ जेको परवरिश पाती हुन ॼाओ हो हुन वटि पंहिंजे अॻे वॾे फिरौन वटि ऐं उनजे घर मंझि परवरिश हिन ॿिन्ही गॾिजी पाती हुई त हाणे हीउ चवे थो जेको बि फिरौन आहे हुन वक़्तु हू शायदि गुज़ारे वियो आहे जो उन वक़्तु हुनखे हुकुम थियो आहे त हाणे तूं वञ तुंहिंजो जेको फिरौन वॾो दुश्मन हो सो दुश्मन हुन करे उन जे बादशाहत में हालांकि परवरिश हुन वटि पाती आई पोइ या त हीउ उहो साॻियो आहे या मतिलबु त हीउ ॿियो आहे जीअं बि आहे पर पोइ खे ख़बर वधीक कालम नो रबिक फ़ीना अलम नो रबिक तोखे असां न परवरिश ॾिनी हुई छा यानी तो असां वटि वॾो न थिए असांजे घर में असांजे घर मंझि तोखे असां परवरिश ॾिनीसूं काल अलम अलम छा ईअं न थियो आहे जो नो 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 माना असां नो रबिक असां तोखे परवरिश ॾिनीसूं तुंहिंजी तरबियत तुंहिंजी रबूबियत कईसूं वलीदनि नंढे हूंदे ॿार हुअं जॾहिं तूं छोकिरो हुएं वलीद हुएं वलबिस्त फ़ीना मिन उमुरिक सिनीन ऐं तूं रहें असां वटि हिकिड़ो को ख़ासि वक़्तु उमिरनि सिनीन केतिरा साल यानी 30 साल चवनि था